कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपी अगवाणनि मुलाक़ातूं कयूं आहिनि। MNA नवीद कमर, नासिर शाह, सईद गनी, सोहेल अनवर सियाल मुलाक़ात कई। मुलाक़ात में बोर्ड वारी सूरतहाल खां पोइ पैदा थींदड़ सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात दौरान पीपी अगवाणनि बोर्ड सूरतहाल बाबति कयल इंतज़ामनि ते ब्रीफिंग ॾिनी वई आहे। अहम ख़बर खां अवांखे आगाहियूं पिया। कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपी अगवाणनि मुलाक़ातूं कयूं आहिनि। MNA नवीद कमर, नासिर हुसैन शाह, सईद गनी, सोहेल अनवर सियाल मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में बोर्ड वारी सूरतहाल खां पोइ पैदा थींदड़ सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात दौरान पीपी अगवाणनि बोर्ड सूरतहाल बाबति कयल इंतज़ामनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपी अगवाणनि मुलाक़ातूं कयूं आहिनि। पीपी MNA नवीद कमर, नासिर हुसैन शाह, सईद गनी ऐं सोहेल अनवर सियाल मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में बोर्ड वारी सूरतहाल खां पोइ पैदा थींदड़ सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। ॿुधाए पियो वञे त बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात दौरान पीपी अगवाणनि बोर्ड वारी सूरतहाल बाबति कयल इंतज़ामनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इन मुलाक़ातुनि जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध TV न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, ॿुधाए पियो वञे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपी अगवाणनि जूं मुलाक़ातूं थियूं आहिनि, कहिड़ा अपडेट्स आहिनि? बिल्कुल निदा, पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपल्स पार्टी के अहम अगवाणनि जंहिंमें मरकज़ी अगवान सैयद नवीद कमर, सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, सूबाई वज़ीर सईद गनी ऐं सोहेल अनवर सियाल जेको मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में नवीद कमर पारां जेके मुलाक़ात के दौरान पंहिंजे तक में जेके बोर्ड जी जेका सूरत हाल आहे उन जे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते जेके तक जा ख़ासि तौर ते टंडे मोहम्मद खान वारे इलाइक़े जा जेके मसइला आहिनि उन जे हवाले सां के ब्रीफिंग बि ॾिनी ऐं उन हल जे हवाले सां जेका कोशिशूं वरितियूं आहिनि उन हवाले सां ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त जेको संदसि तक में जेको टंडो मोहम्मद खान या मुलाक़ात यार वारो इलाइक़ो आहे उनखे सिंधो जो जेको खाॿो पासो लॻे थो उन जे कचे में जेके माण्हू आहिनि उन्हनि जी मुंतक़िली जे हवाले सां क़दम खयां पिया था वञनि ऐं उन्हनि जी जेका रिलीफ कैंपुनि में रहण या उन्हनि जी खाद खुराक समेत जेके मुख़्तलिफ़ मसइला आहिनि उन्हनि ते उन्हनि सां हो राब्ते में आहिनि। अहिड़ी तरह पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन सां सूबाई वज़ीर जंहिंमें ख़ुसूसी सखर ऐं रोड़ी समेत ज़िले जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके बोर्ड जी जेका सूरत हाल आहे उन जो मुक़ाबिलो करण जे हवाले सां खयल क़दम ऐं जेको पंहिंजा खाता आहिनि प्लानिंग ऐं अहिड़ी तरह सां जेको तवानाई वारो खातो आहे उन जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी चेयरमैन सां जेको पीपल्स पार्टी जेको मंशूर आहे उन मुताबिक़ सोलर मनसूबो अवाम खे मुफ़्त बिजली ॾियण वारो जेको प्लान आहे उन में खयल जेके क़दम आहिनि उन जे हवाले सां खेसि आगाही ॾिनी। मकानी खातनि वारे सूबाई वज़ीर सईद गनी मुलाक़ात कई जंहिंमें संदसि तक जेके कराची वारो इलाइक़ो आहे उन जे हवाले सां खेसि ब्रीफिंग ॾिनी ऐं पीपल्स पार्टी जी जेका कराची डिवीज़न में जेका कारकर्दगी आहे उन हवाले सां खेसि आगाह कयो ऐं अहिड़ी तरह सां मकानी खाते जे हवाले सां इंतिज़ामिया सां राब्ते ऐं हंगामी सूरत हाल जी बुनियाद ते जेको फ़ाल किरदारु अदा करण जे हवाले सां खयल क़दम आहिनि उन जे हवाले सां खेसि आगाही ॾिनी। संदसि इहो चवणो हुयो त जेको हिन वक़्तु आवाम खे बोर्ड जे हवाले सां जेके मुश्किलातूं पेश आहिनि उन में न सिर्फ़ु असां भराई करे रहिया आहियूं बल्कि आवाम खे मुश्किलातुनि खां बचाइण जे हवाले सां क़दम खयां पिया था वञनि। सोहेल अनवर सियाल बि जेका पंहिंजी तक जे अवाम जा जेके मसइला आहिनि उन जे हवाले सां चेयरमैन खे आगाही ॾिनी ऐं बोर्ड मुतासिर जेके माण्हू आहिनि उन्हनि जी बहितरी जे हवाले सां या ख़ासि तौर ते जेका हिन वक़्तु जेका संदसि सिहत या जेके आवाम खे जेके मुश्किलातूं जेके पेश आहिनि त उन जे हवाले सां जेके रिलीफ कैंप आहिनि उन जे हवाले सां बागाही ॾिनी त संदसि सिहत इलाज रहाइश ऐं खुराक जे हवाले सां क़दम खयां पिया था वञनि। त मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी आहे पीपल्स पार्टी जी क़यादत सां ऐं पीपल्स पार्टी क़यादत पंहिंजे अॻुवाणनि खां जेके अवाम जा जेके मसइला आहिनि उन्हनि तक आहिनि न सिर्फ़ु मालूमात वठी रही आहे बल्कि उन्हनि खे वधीक हिदायतूं बि जारी कयूं आहिनि। ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।